अरे केर आए थे सद करने सा होशी सा घर वाले वञी ॾिसी आ तू वही ॾिसो। हाँ मां वांदो न आहियां। शर्म कर शर्म। मां औरत थी गैर मर्द जे अॻियां वञा? खाई कोन वींदई। जॾहिं को हाशू शहर गया खावण पीअण चा छोड़ियई निंड्रा ही हराम थी गया है। मैं खावा न खावा तेको तो तकलीफ कोन दी थी न। हाँ ए तेरा घर वाला। अरे मुंहिंजो घर वाला थोड़ी आ, हिन घर जो मालिक आ चरिया। बबलू ही केर आ? साईं अलाए केर वा ज़ोरी घर में गिड़ी आयो आ। मैं को नौकर करे सी न साईं। बाबा तो खे नौकर रखी छॾियो अथव। हाँ साईं साईं पैर किथे नी साईं। बस बाबा बस बस। अम्मा जी ब अम्मा दे खबर खैर ते है ना? हाँ बा खैर है। कम ना लाई? बस अब दिल आखे आबे नाल कचेरी करा। ठीक है दी। अबा शेर कोने पे विंदा है? क्यों? कोडी थे इन शेर घुमण कोने गया? हाँ भाई तू कम छोड़े तो मानू को शहर घुमण वने। देख धोती दे कम किथा पे हलाइंदी है। तैनाल तो कोनी पे हलाइंदी है ना। तू बक बक क्यों पे करनी है? ते को समझ होवे तो समझे न तो क्यों पे ते को शहर मोकलेंदी। तू तो वडी सियाणी आई तितरे देठू आने कढेनी आई इवे न। हाँ क्यों न इतली भी चरी कानी है। हाँ बुधा क्यों पे मैं को शहर मोकलेंदी है? हाशू दा अहवाल घिनण काण ब्या क्यों? सोटेस जे उनी दा अहवाल घिनसी त सुठी गाल है। वेसा पुट वेसा हाशू दी खबर गिनो सा बस न। हुण तू वञ आराम कर। मम्मी मम्मी जी क्या थी? मम्मी ठीक ॻाल्हि चवां? हाँ हाँ चओ धीअ। मां त धीरुनि जूं हमदर्द हूंदियूं आहिनि पोइ छो न मम्मी सां पंहिंजे प्यार जी प्रचार कयां। पर न किथे ईअं न थिए त मम्मी उल्टो अदा वकील जे घर वञण खां रोके छॾे। नसीब ॻाल्हि कर न धीअ चुप छो थी वई? मम्मी मां नैनी सां मिली अचां? ॾिस पुट हाणे तूं ॿाहिरि नाहे रही जो हर वक़्तु घर खां ॿाहिरि रहे। आख़िरी भेरो वञ ऐं हा पिणे बि तुंहिंजे हिन ॻाल्हियुनि ते कावड़िजे थो। ऐं ॿियो पुट ज़मानो ॾाढो ख़राबु थी चुको आहे इन जे लाइ कुझु सम्झ खां कमु वठि। छो मम्मी? ऐं हा सुभाणे तुंहिंजी मासी ऐं हकीम वारा तुंहिंजो रिश्तो ॾिसणु अचनि था। इन जे लाइ हुन जॻह अदब ऐं एतिरा मसाइज। मां चयो आहे न मूंखे न आहे कहिड़ी शादी। बचसा दर्द तेरे विच रो रो दम दे सा अपे तो सी अरे नैनी ओ नैनी
वजदी पई है। वजदी पई है। हाओ हेलो जी। हाँ हाँ ठीक है। तव्हां वेंदो त मां चई छॾंदसि। जी जी खुदा हाफ़िज़। ॾिसां त सही कंहिं को कचहरी बि कंदी क्या कहीं? हाँ हेलो 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 हाँ गलान अलाद जट दा पुट हुन मैं को एक बार चुप करके तई हाँ क्या थी गई अलाने हुन कब को चढ़ गया अरे ये छा पियो ॾिसे? हाँ कह रही तू तू केरा? तू बुधा न पहलू मैं पुछाई ये पराए घर हलिया आंदिया हल माई मुड़साला गोलिंदा आया है। अरे तुम छा थियो? केर कंहिंखे थो ॻोल्हे? यार तुसा भी माया को ये छोड़ पे देंदे हो यार अबा मैं ते को हाथ पे बदेंदा जेनो वने अपनी माई को मैं को कम कनु सणे दी पई है। हाँ पर तू आई केर? देखो बा जेको पे आंदा है मैं कुड़ू पे पुछंदा है तू बता तू केरी? मां त हिन घर जो मालिक आहियां। घर दा मालिक छा थियो अथई? छा थियो वाचू ट्रेडी? अब ले न कर घर दा मालिक साहब मैं दिठा है। बेवकूफ वो मालिक मुझो वडो भा है। यार क्या खास खबर तो पौंदी कोने कसम थी बेली नूर भटारे दा सच्ची सच्ची बुधाए साहब वडा तेरा बिराए सच न त छा बाकी मां कूड़ तो ॻाल्हायां? ना बा अल्लाह न करे तुसा कूड़ गलाओ भला ए माई साहब दी या केर भी हुजे इन में तुझो छा? ना बा खैर है मेरा क्या भला तुसा बहो मैं शहर दा चक्कर खावा तुम बोला ये बता त नैनी है बबलू किथे है? वो साहब थोड़े कम नाल बाहर गए न भला पकनाल साहब दा धराई एतबार न तो अचे तो भला हलो मस्जिद में। खैर गिन साहब खैर गिन मेरी मजा ले मैं देखूं मस्जिद गिनन था यो भला साहब मैं बाहर चक्कर खा था पिछू दी बारह तो वही हाँ वन तो हाणे वञ बि भला न मच्छर हुण बुधा क्या गाल है? खबर है रब्बन शहर गया सो वापस आया ही। हाँ क्या आख्यस हाशू ना मिलिया किया मेरा बचड़ा किथा रहंदा है किथा खांदा है खुश ता ना मेरा बचड़ा वन मंझाणी ब्रेक ही नहीं लगदी पई है यक्का 10-12 सवाल लागी ते चाह किते नी बुधा ना रब्बन क्या पे आखे खबर है खुशखबरी बुधाईस। हाँ हाँ बुधा ना केड़ी खुशखबरी है? रब्बन आख्या हाशू मिलिया वडे बंगले वाले साहब कण नौकर थिया है। मालिक साईं तेरा लख एहसान है मेरे बचड़े को तो खुश रखी। रब खुश करेस तो भले ही करेस पर हाशू है बेवकूफ जे कदे थोली भी बेवकूफी कीतस ते हो सही भी जेल विच। खैर मंग बात तू चंगा अखर कड इतला चरिया भी को नहीं मिलिया पुत्र
तेकू तो बचड़े दी गिला करण दी आदत थी गई है। मैं गिला व्या करदा हूं, बाकी है तेरा पुट अकुल दा वीर है ना। साहब भी देख हाशू को नौकर रखा होसी ना। तू भी हाशू दी मां आई ना, मुड़स नाल की पिया लाईंदी आई। मैं हाशू दी मां पिछिया पहलू तेरी जाल आ। तेरा मतलब है कि बेवकूफ में ही आ। एड़ा डंडा निरण वाला देवई वल सा न पवे। हुण अपना अलावण तो देख। साईं ओ साईं साईं हिकिड़ी ॻाल्हि सुणाव। हींअर आउं केस पियो करां, पोइ ॿुधाइजां। साईं ॻाल्हि ॾाढी सुठी आहे। अला साईं सुण से न त खिल खड़ी नथी थिए। ये छाते कन खड़ा थी विया अथई, जल्दी कम कर, साहब ने नाराज थे। हाशू जो खिलण थी ॿुधां केलो ख़ुशि आहे, केला टहक थो ॾे। उन ये जंगलीअ खे त खिलण जी मिर्गी थींदी आ, तूं वरी हुन ॼट जे खिलण ते ख़ुशि थींदी आ। पर ॿुधाए तूं जरा सड़ी हां मां वञी ॾिसां थी त ॻाल्हि छा आहे। न वञ तूं, कम कर हिते, कम कर। हा त पोइ ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे। साईं साईं ओ ॾिसो हालत ॾिसो, अड़े जी पाछू छाते तो ट्रेनी। तूं त चुप कर, साहब नाल थोड़ा हलावण दे। हा त पोइ कर न ॻाल्हि। साईं तव्हां बि बादशाह आहियो, हुजे त ॻाल्हि त ॿुधाए न। हरू भरू तो वेठो ॾंद ॾेखारे। साईं गोठ चिकड़ा माण्हू 100 ॾाची ते चढ़दा आहे। इहा बि का ॻाल्हि आहे। ॻाल्हि अञा अॻिते। बबलू तूं बस कर। हा त पोइ तूं ॿुधाए। साईं गोठ दे छोरे आखे देस करमू डाची। बस साईं पिछे लठ उभी कर छोरा दे पिछो भजदई साईं। पिछे छोरा को डुका उना दा बुंड ही कढ छोड़ंदई। तो भला कॾहिं चयसि करमू डाची। बस साईं इहा ॻाल्हि ही न पुछ न। एक दफे करमू को देख मेरे वात चू निकल गया करमू डाची। बस साईं पिछे ॻाल्हि ही न पुछ न। ॻाल्हि वरी कहिड़ी कंदे? खाधा उंदई पादर। हाणे घड़ी खन बस भी कर। पिछे साईं केर होवे जो मेरी जिंद छुड़ावे। अबू में पिछू करमू बस साईं ड्रुक ड्रुका साईं सिला दा जीपट पिया पवे। बस पो भज जान छुड़ाया। जंग न भगे तुझी हिते त न अचिया निभागा। एक बस नहीं आंदी चुप। न चिब न चईंसि। साईं चिब त कोन पिया खांस, चिबरा पिया खांस। पर साईं तुसां ॾे खौफ चूं चिबरे दा अधु खा गया। ॾिसो न साईं तव्हां जे साम्हूं छा पियो ॻाल्हाए। चऊं तव्हीं हाणे हलो ऐं जल्दी हली मानी तयार कयो। जी साईं। आंटी अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। वे आंटी नसीम कोने छा? नसीम तो पंहिंजे कमरे में वेठी आहे, पर नैनी मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। जी आंटी चओ। ॾिस पुट,
नसीम हाणे जवान थी वई आहे, बहितर आहे त तूं हुनखे मनाए करे छॾ त उहो तोॾां न अचे। हाणे पिणस नाराज़ थो थिएसि। आंटी तव्हां माउ पीउ आहियोसि, तव्हां पाण सम्झायोसि, ऐं चवंदसि त ॾुख थींदसि। इहे ई त ॻाल्हि आहे न पुटु, हू असांजे चवण ते नथी रुकिजे। आंटी चइबो त तव्हां मूंखे ग़लति था सम्झो या मूं में को ऐब ॾिठो अथव? न न धीअ, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। नसीम पंहिंजे कमरे में आहे, तूं भली वञी मिलेसि। कीअं न ये मुए हकीम खां जिंद छॾायां, छा कयां? दिलि त चवे थी त साफ़ इनकार करे छॾियां, पर मम्मी ऐं बाबा सख़्तु नाराज़ थींदा, ऐं जेकॾहिं सबबु पुछूं त छा ॿुधायां? नसीम नैनी अच वे। कहिड़ी सोचनि में गुम आई? छा कयां नैनी, सोचे त मां त चरी थी वई आहियां, पर सम्झ में नथो अचे त छा कयां, कीअं कयां, काॾे वञां? पर ॿुधा त सही, कहिड़ी ॻाल्हियुनि परेशान कयो अथई? हाँ नैनी तोखे त ख़बर आहे न त नवाज़ मां हिक ॿिए सां केतिरो प्यार कंदा आहियूं, ऐं मां नवाज़ सां शादी बि करण थी चाहियां। अच्छा त पोइ करे छॾ न शादी। पर विच में हिकिड़ो मसइलो आहे। वरी कहिड़े मसइलनि में फाथी आई? मम्मी ऐं बाबा सां मुंहिंजी शादी मुंहिंजे मासां हकीम सां था करणु चाहिनि। त पोइ करे छॾ शादी। तूं बि सफ़ा कचरी आहे, हर ॻाल्हि ते थी चवे करे छॾ शादी, पर मां हिन मासात सां शादी कीअं कयां? उन सां शादी करण जी त मुंहिंजी दिलि ई कोन थी चवे। त पोइ आख़िर छा थींदो? ऐनी तूं का तरकीब सोच न, जीअं मुंहिंजी शादी मुंहिंजे मासात सां न थिए। ऐनी प्लीज सोच, कुझु मुंहिंजे लाइ सोच। अची वई। केर अची वई? हाँ केर अची वई? अरे तरकीब अची वई। वे तोखे समझाया थी। नैनी ॿुधाए न, ॿुधाए प्लीज, कहिड़ी तरकीब सोची अथई? बस न थींदी आहे शादी बचड़ा। मुर्शिद साईं ॿुधायो न त आख़िर इहा शादी कीअं न थींदी? बस मलंग चयो सो चयो, तू फिक्र ही न कर बचड़ा। हक अल्लाह। चओ ठीकु आहे, हाणे मां हलां थी, पर तूं इहो त ॿुधा, इहे तुंहिंजा महिमान कॾहिं ईंदा? सुभाणे अचणा आहिनि। बस त पोइ ठीकु आहे, साहब बि कुझु ॾींहंनि लाइ शहर खां ॿाहिरि वियल आहे, ऐं मां बि आज़ादु आहियां, त पोइ मां सभु कुझु ठीकु करे छॾींदसि। अड़ी तूं ॿुधाए त आख़िर तूं कंदीअ छा? चयमि न त तूं हाणे आराम सां सुम्ही पओ। चओ मां हाणे हलां थी। ख़बर न अलाए छा कंदी। वापस आ जानी, इतला नरवा जानी, हुण वापस आ जानी, इतला नरवा जानी, हुण वापस आ जानी, इतला नरवा जानी। कोई नहीं प्याल आईंदा। बराए मेहरबानी अपने मतलूबा नंबर से पहले दुरुस्त नेटवर्क कोड डायल करें। Please dial the correct network code before you खुश तो ही ना? बराए मेहरबानी अपने मतलूबा नंबर से पहले
दुरुस्त नेटवर्क कोड डायल करें। मैं आ क्या खुश तो ही ना। अरे नाला क्या आई? हाँ? अलाए छो चुप कर गई। केड़ा मिचड़ा अलाए। अला त सही। केजो पनो? ओ साहब अलाए केड़ी माई हुई। थोलड़ा आंख वल बंद कर छड़ी। चुप कर गई। माई नालो तो पूछी सा। साईं मेरी तो गाल ही न पी बुधे। आप भई अलावे। चलिया यो कंप्यूटर हो गई। होसी साईं तुसा को खबर होसी। साईं तुसा कचहरी करो मैं थोला शहर को चक्कर खावा। हाँ तू वन भले चक्कर खा। चक्कर ही खाए जा रोड रास्ता न खाए जा किथे अचू न असा हजार में। न साईं भूख कोने हुने ही तो मानी खादी घाव लगा के। हल ठीक है। केॾो सादो माण्हू बिल्कुलु दिलचस्प। हाय हिन जूं ॻाल्हियूं बि केॾियूं सुठियूं आहिनि न। हिन जो मतलब तो तोखे। अच्छा बस बस वधीक न बि पिलज। अच्छा पर ही आहे केरु? हाँ इहा त ख़बर आहे कोन त आहे केरु। न तो पुछस न माई पुछो मास। बबलू खे ख़बर हूंदी। बबलू खे सॾ करेसि। बबलू बबलू अचण बि 10 मिंट। बबलू जी साईं हुकुम कयो। ये जोकर केरा ऐं छोटे क्यों पियो? बस साईं साहब वॾे खे छा चौजे रखियो त ही नौकर मोहनरो। अदा बि अलाए कहिड़ा कहिड़ा नमूना नौकर तो रखे। साईं सभिनी खे त चओ न असां बि नमूना आहियूं छा? न त वरी छा नमूना के ॿिया थींदा आहिनि छा? साईं साईं वाह जी इज़त था जो। अरे बस बस हाणे हिंग न कर। साईं इहो मां हिंगा थो तव्हां मूंखे गधो सम्झो था छा? बस थोड़ो ही फर्क आ तो में हुन में। कन्ना ही रुगो नंढा अथई बाक़ी तो सॼो सारो साॻियो आहे। काई ॻाल्हि न साईं पोइ गधा जे हथ जी पकड़ मानी त खाओ था न तव्हां। छा गॾे हुन तूं मां पंहिंजी ज़बान खे लगाम दे त हाणे न चंगो ने भागो। चरी तोखे कोन थो चवां। बाछू तो टेड़े तोखे कोन थो चवां बेयाद तो मनहूस। थमाणू अयाणो अनाड़ी चमन सब थमाणू अयाणो अनाड़ी 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 चमन सब थमाणू